अस्सलाम वालेकुम प्यारा बारो। बेटा आज जो असांजी क्लास आहे रियाज़ी क्लास पहिरियों, ठीक है। उनमें असां पढ़ी रहिया आहियूं सजाद। सजाद कंहिंखे चइबो आहे? गुलिया खां वठी हलंदा रहनि। उन्हनि खे इंग्लिश में छा चइबो आहे? होल नंबर। ऐं जेको 10 जो बंच हूंदो आहे न छा चइबो आहे? ॾहाको। ॾहाको माना 10 थी विया, उहे ॾहाका थी वेंदा। माना असां घणा ॾिसो 1 2 3 4 5 6 7 7 ॾहाका थी विया। अॻियां हुननि जे हिकु हिकु न आहे, हिकु हिकु पेंसिल अलॻि अलॻि न आहे त असां ॿुड़ी लिखीसीं। हिन में अॻियां हिकिड़ी आहे त 1 लिखीसीं, हिन में 2 आहिनि त हिन 2 लिखीसीं। बाक़ी 7 साॻा ई आहिनि सभिनी में, ठीकु आहे। इहे 7 सभिनी में साॻा आहिनि। हिन में ॾिसो पेंसिल 1 2 3 4 वधंदी वधंदी 9 ताईं, ठीकु आहे। अहिड़ी तरीक़े सां छा पढ़ंदासीं? एकनि ॾहाकनि खे अंगनि में ई पढ़ंदासीं ऐं लफ़्ज़नि में ई पढ़ंदासीं। हाणे हिन जे अॻियां कुझु बि न, छा चवंदासीं? ॿुड़ी 1 7 ॾहाका 70, 1 1 7 ॾहाका 71, 2 1 7 ॾहाका 72, 3 1 7 ॾहाका 73, 4 1 7 ॾहाका 74, 5 1 7 ॾहाका 75, 6 1 7 ॾहाका 76, 7 1 7 ॾहाका 77, 8 1 7 ॾहाका 78, 9 1 7 ॾहाका 79। हाणे ॾिसो पेंसिल खणियूं 9 1 2 3 4 5 6 7 8 9 9 पेंसिलियूं थी वियूं, ठीकु आहे। जेके अलॻि अलॻि आहिनि उहे असां हिते लिखियासीं। हाणे बंडल अचे थो 7 आहिनि। घणियूं बंडल घणा आहिनि? 1 2 3 4 5 6 7 7 ई बंडल लिखियासीं, ठीकु आहे। 79 थी वियो। हाणे चए थो हेठि ॾिनल हर हिकु अदद खे सही खाने में मिलायो। हाणे जेको अदद मथे लिखियलु आहे उहो हेठि अखरनि में लिखियलु आहे, उनखे तीर सां मिलाईंदासीं। 2 1 7 ॾहाका 72, 72 काथे आहिनि? ओ हे, ठीकु आहे बेटा। हाणे 72 सां हिनखे मिलाईंदासीं। हिनखे खणींदासीं लीक सां, ओ हिते 72 सां मिलाईंदासीं, ठीकु आहे। हिनखे 72 थी वियो, ठीकु आहे बेटा। हाणे आहे 6 1 7 ॾहाका 76, ओ 76। हिनखे खणींदासीं तीर खे, ओ हिते खणी हिते आणींदासीं, ठीकु आहे। तव्हां सिधी लाइन ठाहिजो, ठीकु आहे। पोइ आहे 8 1 7 ॾहाका 78, ओ हे 78, ठीकु आहे। हिनखे खणींदासीं, ओ हेॾे खणींदासीं, ठीकु आहे बेटा। हे थी विया 78। हाणे 1 1 7 ॾहाका 71, ओ 71 लिख मिलाई अथई। 9 1 7 ॾहाका 9 1 7 ॾहाका 79, ओ हे हिनखे खणींदासीं, ओ हिते मिलाईंदासीं, ठीकु आहे बेटा। 2 1 7 ॾहाका 70, हिनखे लिख खणींदासीं, ओ हिते अची मिलाईंदासीं, ठीकु आहे। हिन में सभई पूरा थी विया असांजा खाना, ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हां ॿी शयूं बि मिलाए सघो था, कुझु शयूं खणी करे अॻे पोइ करे सघो था ऐं तव्हां अहिड़ा तरीक़े सां करे सघो था। थैंक्स फॉर वॉचिंग। रिमेंबर अस इन योर प्रेयर्स।